ॻाल्हि हर जेको शख़्स पंहिंजे ज़हन में रखे छॾे, अगरि रोज़ा रखंदासीं त बि रमज़ान जेको गुज़री वेंदो, जेकॾहिं रोज़ा न रखंदासीं त बि जेको रमज़ान गुज़री वेंदो। रमज़ान कंहिंजे लाइ मौक़ूफ़ न आहे, को बीठो न हूंदो, कंहिंजे लाइ बीठो न आहे। तव्हां वटि ग़ालिबन 13 रोज़ो आहे, भला पोइ ते 12 रोज़ा बीठा भला कंहिंजे लाइ, भला गुज़री विया का ख़बर पई? भला मालूम ईअं थिए थो ॼण अॼु जेको असां रोज़ो रखियो आहे, मालूम त ईअं थिए थो न, भला 12 ॾींहंनि जी पोइ जेकी आहे रोज़नि जी तकलीफ़ हिन टाइम खां मौजूदु आहे, कतन तौर ते न आहे। ॾिसो दुनिया जो क़याम ईअं ई आहे, दुनिया जी तकलीफ़ जेकी आहे बीहंदी न आहे, नेकी लाज़िम थी वई। हाणे उहे शख़्स मुबारक जे लाइक़ आहिनि जेके पोइ ते 12 रोज़ा जेको आहे पाबंदी सां रखिया आहिनि, उहे मुबारक जे लाइक़ आहिनि। त उन्हनि जेको आहे पंहिंजो सौदो जेको आहे उहो अलाह सां कयो आहे, उन्हनि सौदो अलाह सां कयो आहे। अलाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि फरमाए न, कुतिबा अलैकुम सियाम, अलाह ताला फरमाए तव्हांजे मथां रोज़नि खे जेको असां फ़र्ज़ु कयो आहे। इन खां बाद में अलाह ताला वरी तसली बि ॾिनी, अलाह ताला तसली ॾिनी त अलाह ताला फरमाए त एतिरा जेको आहे पोइ तव्हांजे मथां साल जेको रोज़ा फ़र्ज़ु नथो कयां मां रब, सिर्फ़ु अलाह ताला फरमायो अय्याम मादूदात, अलाह ताला फरमायो चंद ॾींहं आहिनि गिनती जे एतबार सां, थोरा ॾींहं आहिनि, इहे ॾींहं मिंट गुज़री वेंदा, इन ॾींहंनि जे अंदरि तव्हांजे रब तव्हांजे मथां जेको आहे रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि। ऐं अलाह ताला ॿिए हिकिड़े शुबात खे बि ख़तमु कयो, अलाह ताला फरमायो कुतिबा अलैकुम सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम, अलाह ताला फरमायो तव्हां खां पहिरियां उम्मतुनि ते बि रोज़ा फ़र्ज़ु कयासीं, तव्हां खां पहिरियां उम्मतुनि ते बि रोज़ा फ़र्ज़ु कया, उन्हनि बि जेको रोज़ा रखिया आहिनि। तव्हां ईअं न चओ त अलाह ताला पोइ हाणे असांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कया, न, अलाह ताला फरमायो पहिरियां बि जेको थी गुज़रिया आहिनि। इन खां बाद में आख़िरी में अलाह ताला हिकिड़ी पॉइंट ॿुधाई, अलाह ताला फरमायो लअल्लकुम तत्तक़ून, अलाह ताला फरमायो हाणे रोज़ा तव्हांजे मथां पहिरियों उम्मतुनि जे मथां रोज़ा फ़र्ज़ु थियण जो मक़सदु इहो आहे तव्हां मुतक़ी थी वञो।